कारूंझर के क़ौमी विरसो करार ॾियण ते चीफ सेक्रेटरी सकाफ़त खाते के सेक्रेटरी के तौहीन अदालत जा नोटिस जारी। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच मीरपुर ख़ास कारूंझर की कटाई खिलाफ दरख़्वास्त ते ॿुधणी कई। हुकूमत कारूंझर के क़ौमी विरसो करार ॾियण बाबति इसमी नोटिफिकेशन जमा न करायो। ईंदड़ ॿुधणी ताईं मोहलत ॾियण जी इस्तदा। अदालत सिंध हुकूमत जे वधीक मोहलत ॾियण वारी इस्तदा रद्द कई। तौहीन अदालत जा नोटिस जारी कया। चीफ सेक्रेटरी ऐं सकाफ़त खाते वारे सेक्रेटरी के तौहीन अदालत जा नोटिस जारी किया विया। 16 सेप्टेम्बर ते ज़ाती हैसियत में तलब। अदालत चयो त चीफ सेक्रेटरी पेश न थियो त खेसि उहिदे तां हटाइण जो हुकुम न ईंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इत्तेहादी पार्टियुनि जे असेंबली मेंबर्स के राज़ीमानी ते घुराए वरितो। JUIC के भी दावत शिरकत की दावत में वही। पीपल्स पार्टी पारा वज़ीर आज़म के ॾोखे दावत में शिरकत न करण जो इम्कान। बिलावल की सदारत हेठि मुशावरती इजलास में अहम मामलन ते गौर कयो वेंदो। JUIC वज़ीर आज़म की दावत में शरीक थियण या न थियण बाबति फ़ैसिलो करे न सघी। ज़ेरनि मूजिब वज़ीर आज़म इत्तेहादियुनि खे अहम कानून साज़ी बाबति एतमाद वठंदो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा एक भेरो ॿीहर मुलाज़मत के मुद्दे में वाद का इनकार करे छॾियो। मीडिया से ॻाल्हाईंदे चीफ जस्टिस चयो त एक मीटिंग थी हुई जंहिंमें आज़म नज़ीर तार मंसूर अली शाह ऐं अटार्नी जनरल मौजूद हो। मीटिंग में राना सनावला मौजूद न हो। न वरी साणस का मुलाक़ात थी आहे। मीटिंग में ॿुधायो वियो त समरन चीफ जस्टिस जी मुलाज़मत वारे मुद्दे में वाद करे रहिया आहियूं। मूं चयो त ॿियनि जे मुद्दे में वाद कयो पर मां क़बूल न कंदुसि। फुल कोर्ट इजलास के खिताब कंदे चीफ जस्टिस चयो त अवाम के पहिरीं TV चैनल्स तां ॼाण मिलंदी हुई, हाणे सिधी रीत कारकर्दगी ॾिसी सघिजे थी। अवाम फ़ैसिलो करे सघे थो त इंसाफ़ निज़ाम में शिफ़ायत आहे या न। सिंध असेंबली में इर्सा एक्ट में इम्कानी तब्दीली खिलाफ ठहराव पेश। पीपल्स पार्टी अगवान निसार खोड़ो ठहराव ईमान में पेश कयो। ठहराव के मतन मूजिब इर्सा एक्ट में तरमीम जो आवाम कबूल न कंदो। निसार खोड़े चयो आहे त पानी के विर्छ वारे माइदे ऐं इर्सा एक्ट में तरमीम कबूल न आहे। पानी जिंदगी आहे। पानी के मामले ते जंगियूं थींदियूं आहिनि। सिंध सूबो मुतालबो थो करे त 91 वारे पानी ठाह एक्ट में तरमीम न कई वञे। इस्लामाबाद में PTI पारां जलसो वक्त ते खत्म न करण, पुलिस ते पथराव ऐं रूट की भनकड़ी करण ते 3 केस दाख़िल। पहिरियों केस संगजानी थाने, ॿियो केस सुंबल ऐं टियों सिटी थाने ते दाख़िल कयो वियो। उमर अयूब, ज़रताज गुल, आमर मुगिल, शुएब शाहीन, सीमा ताहिर, राजा विशाल समेत 28 अगवान नामज़द, 17 कारकुन गिरफ्तार। अली अमीन गंडापुर के वज़ीर आज़म चवण उहिदे जी तौहीन आहे। PTI के जलसे में गरीब सूबे के वसीलन के बेरहमी से इस्तेमाल कयो वियो। अदालत में पेश थियण लाइ अली अमीन गंडापुर बीमार है, बाक़ी जलसे लाइ ठीक है। सिलसिला वारे वफ़ाक़ी वज़ीर अतार तार सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीर अमीर मकाम चयो त KP में करप्शन के पैसनि ते PTI वारा पाण में विड़ी पिया आहिनि। जलसे में सरकारी मुलाज़मन के आंदो पियो ऐं सरकारी गाड़ियों इस्तेमाल कई वियूं। अतार चयो त ॾिसूं था त अली अमीन गंडापुर अटक पुल पार करे लाहौर कीअं थो अचे। असां इंतज़ार कंदासीं न औरत वज़ीर आला खिलाफ़ किरल ज़बान ॻाल्हाई जंहिं ते अफ़सोस आहे। पाकिस्तान IMF के नवन शर्तन ते अमल करे न सघियो। वॾही अदायगियुनि में अदम तवाज़ुन वारी सूरतहाल बरक़रार। IMF के $5 अरब जूं ख़ातिरियूं घुरबल। IMF का $7 अरब के प्रोग्राम की हितमी मंजूरी रोड़े जो शिकार। इदारे पारां एग्जीक्यूटिव बोर्ड जो एक ॿियो कैलेंडर जारी। पाकिस्तान की दरख्वास्त शामिल न कई वई। कराची के कारसाज वारे इलाइक़े में पीउ ऐं धीउ खे अची बाटे मारींदड़ औरत। निताशा दानिश जी मंशियात केस में ज़मानत रद्द। कराची की मकामी अदालत मंशियात वारे केस में
निताशा दानिश जी ज़मानत वारी दरख़्वास्त महफ़ूज़ कयल फ़ैसिलो जारी करे छॾियो। निताशा मंशियात केस में ज़मानत रद्द थियण वारे फ़ैसिले खे चैलेंज करे छॾियो। जवाबदार औरत जे वकील फ़ैसिले खे सेशन कोर्ट में चैलेंज कयो। ज़मानत ॾियण जी सज़ा। तखर जी एहतसाब अदालत में पीपी अॻवाननि ऐं ॿियनि ख़िलाफ़ केसिस जी ॿुधणी। खुर्शीद शाह अदालत में पेश एजाज़ रखण ई न आयो। हिक केस में पेश न थींदड़ डीएफसी घोटकी राहुल कुमार खे अदालत गिरफ़्तार कराए जेल मोकिले छॾियो। राहुल कुमार ॿियनि ख़िलाफ़ 3 करोड़ रुपयनि जे करप्शन जो रेफरेंस दाख़िल आहे। ऐं सिंध जे महान क्लासिकल रागी उस्ताद मंजूर अली खान जे विछोड़े खे 44 वर विहामी विया। उस्ताद मंजूर अली खान जा ॻायल गीत अॼु बि मशहूर आहिनि।